1,24,000 नबी फटाफट झटाझट बैतुल मुक़द्दस पुॼी वञो। अरबे खरबे मलाइका आसमाननि ते लाइनूं करे अटेंशन में बीह विया हलिया। सिक्योरिटी अलर्ट थी वई, जन्नत जा दरवाज़ा खुली विया, हीरूं जन्नत जूं हूरूं गीत पई अचनि, जहन्नम जा दरवाज़ा बंदि आहिनि। ख़ुदा जी खुदाई सॼी इंतज़ार में आहे, सॼो निज़ाम जाम थी चुको आहे। उज़ैर नबी 100 साल सुम्ही रहियो वण जे हेठां, ख़बर कान पई वक़्तु कीअं गुज़रियो। पूरी दुनिया खे रब सुम्हारे छॾियो। जेसि ताईं महबूब मोटी बिस्तरे ते न आयो आहे तेसि न सॼो बुरे न चंडो बुरे, पूरी दुनिया सुम्ही रही। पूरी खुदा जी खुदाई सम्झ त इन हरकत में हुई। आहे छा कि तव्हांखे ख़बर कोन्हे हिन काइनात जो महिमान ख़ासि महबूब ख़ुदा मोहम्मद मुस्तफ़ा अॼु आसमाननि जे दौरे ते न तला। मुराद अली शाह जे दौरे ते निकिरे त सिंध पुलिस अलर्ट में कमांडो फलाणो तीरो जहिड़ो महिमान हूंदो आहे उन महिमान जे लेवल जे हिसाब सां इंतज़ाम थींदा। ऐं वाह बुरा में आया तव्हांजो महिमान आहियां, पुराणा मुंहिंजा हिते वाइज़ कयल आहिनि हिन मस्जिद में हेॾा सभिनि खे ख़बर आहे। ऐं आइज़ा जे अव्हां वटि महिमान थी, अव्हां मुंहिंजे लाइ चुनो कोन छटकारियो, तव्हां जेको आहे गुल कोन उछलाया, पुलिस जूं मोबाइलूं कोन हुयूं, कमांडो कोन हो, नारा कोन हुआ। पर जे मुराद अली शाह अचे त जहिड़ी महिमान जी लेवल मोली साहब ओड़ा इंतज़ाम थींदा। मौली ईसा आहे त इंतज़ाम ओड़ो आहे, राशिद आहे त इंतज़ाम ओड़ो आहे, मौलाना फज़ल रहमान आहे त इंतज़ाम ओड़ो आहे। वरी हूअ लाइन जटन वारी मुराद अली शाह आहे त इंतज़ाम ओड़ो आहे। जे इमरान बोलड़ो आहे त इंतज़ाम ओड़ो आहे। जहिड़ो महिमान उन लेवल सां इंतज़ामात थींदा। महराज वारी राति महिमान मोहम्मद मुस्तफ़ा मेज़बान रब ज़ुल जलाल आहे। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, आलमन सगुरन खां महराज जे बारे में मुख़्तलिफ़ अंदाज़नि में तव्हां वाइज़ ऐं गुफ़्तगू आलमन खां ॿुधंदा रहंदा आहियो। इन महराज वारे वाक़े में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे सम्झणु घुरिजनि। पहिरीं नंबर जी ॻाल्हि हीअ आहे त महराज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राति जो करायो हुयो जो कंहिं माण्हूअ ॾिठो बि कोन। जेकॾहिं इहो कमु अलाह साईं ॾींहं जो करे हा त भली थी पिया। अलाह साईं घुरायो न, पोइ जेको अलाह साईं राति जो घुराए थो उहो ॾींहं जो नथो घुराए सघे छा? पोइ ॾींहं जो घुरायो न, कमु सफ़ा सवलो थी पिया। राति जो घुरायो हुयो कंहिं ॾिठो कोन। छो? नंबर 2 त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आसमाननि ते जेको परवाज़ कई आहे इहा हिन पूरी बॉडीअ सूधो या साईं जिन जी बॉडी ऐं जिस्म पंहिंजे बिस्तरे ते हुआ, रूह परवाज़ कई आहे। सही ॻाल्हि कहिड़ी आहे? नंबर 3 त भले 1,24,000 नबियनि खे बैतुल मुक़द्दस में छो घुरायो वियो आहे? नंबर 4 नबियनि सभिनी बैतुल मुक़द्दस में मुलाक़ात कई, पोइ वरी उन्हनि मां अलाह साईं चूंड करे 8 नबी आसमाननि ते बीहारिया। हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरीं आसमान ते, ईसा अलैहिस्सलाम यहया अलैहिस्सलाम ॿिए आसमान ते, इदरीस अलैहिस्सलाम 3 आसमान ते, यूसुफ अलैहिस्सलाम 4 आसमान ते, हारून अलैहिस्सलाम 5 आसमान ते, मूसा अलैहिस्सलाम 6 आसमान ते, इब्राहिम अलैहिस्सलाम 7 आसमान ते। टोटल आसमान 7, नबी 8। उहे वरी चूंडे अलाह साईं बीहारिया। इहो छाजे लाइ? और नबी त सभु हुते मिलिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शैब अबी तालिब में 3 साल क़ैद जी सज़ा ॾिनी। काफ़रनि वणनि जा पन खाइण ते साईं जिन जी जमात मजबूर थी। 1 साईं जिन खे पत्थर मारिया विया। 2 साईं जिन जी घरवारी बीबी ख़दीजा वफ़ात करे वई, जे सॼी ज़िंदगी साथ ॾिनो। जेसी अम्मा ख़दीजा ज़िंदा हुई तेसी अल्लाह जे रसूल ॿी शादी न कई। रसूल जो चाचो अबू तालिब हज़रत अली साईं जो वालिद ग्रामी वफ़ात करे वियो।
घरवारी जो सदमो, चाचे जो सदमो, जेल जो सदमो, दुश्मन जो सदमो, पत्थरन जा मींह, जॾहिं सदमन जी बारिश असांजे रसूल जे मथां जी किरी त रब्बुल आलमीन इहो फ़ैसिलो कयो त इहे सभु सदमा हिकिड़े धक में ख़तमु तॾहिं थींदा जॾहिं हिन खे वॾे शान मान सां, ठाठ बाट सां, इज़त सां, आराम सां, इकराम सां घुराए आसमाननि जन्नत जा सैर कराए, पंहिंजी मुलाक़ात करे, प्यार ॾेई, हार विझी, मक़ाम ॾेई, इमाम करे रवानो करियांसि त ॾुख लही वञनि। हुननि ॾुखनि खे ख़तमु करण जे लाइ हीउ एॾो सारो अज़ीम प्रोग्राम अलाह थी जोड़ियो, मेराज वारो। हाणे मेराज वारो प्रोग्राम जेको अलाह थी जोड़े पियो न, उन में वॾो इंतज़ाम पियो थिए। 1,24,000 नबी फटाफट झटाझट बैतुल मुक़द्दस पुॼी वञो, अरबे खरबे मलाइका आसमाननि ते लाइनूं करे अटेंशन में बीह विया हलिया, सिक्योरिटी अलर्ट थी वई, जन्नत जा दरवाज़ा खुली विया, हीरूं जन्नत जूं हूरूं गीत पई अचनि, जहनम जा दरवाज़ा बंदि आहिनि, ख़ुदा जी ख़ुदाई सॼी इंतज़ार में आहे, सॼो निज़ाम जाम थी चुको आहे। उज़ैर नबी 100 साल सुम्ही रहियो वण जे हेठां, ख़बर कान पई वक़्तु कीअं गुज़रियो, पूरी दुनिया खे रब सुम्हारे छॾियो, जेसिताईं महबूब मोटी बिस्तरे ते न आयो आहे तेसिताईं न सॼो भरे न चंडो भरे, पूरी दुनिया सुम्ही रही, पूरी ख़ुदा जी ख़ुदाई सम्झो त इन हरकत में हुई। आहे छा कि तव्हांखे ख़बर कोन्हे हिन काइनात जो महिमान ख़ासि महबूब ख़ुदा मोहम्मद मुस्तफ़ा अॼु आसमाननि जे दौरे ते निकितल आहे। मुराद अली शाह जे दौरे ते निकिरे त सिंध पुलिस अलर्ट में कमांडो फलाणो चीरो जहिड़ो महिमान हूंदो आहे उन महिमान जे लेवल जे हिसाब सां इंतज़ाम थींदा। ऐं वाह बुरा में आया तव्हांजो महिमान आहियां, पुराणा मुंहिंजा हिते वाइज़ कयल आहिनि हिन मस्जिद में हेॾां, सभिनि खे ख़बर आहे। ऐं आइज़ा जे अव्हां वटि महिमान थी, अव्हां मुंहिंजे लाइ चुनो कोन छटकारियो, तव्हां जेको आहे गुल कोन चलाया, पुलिस जूं मोबाइलूं कोन हुयूं, कमांडो कोन हो, नारा कोन हुआ, पर जे मुराद अली शाह आता है जेड़ी मेहमान जी लेवल मोली साहब ओड़ा इंतजाम थींदा। मोली ईसा है तो इंतजाम ओड़ो है, राशिद है तो इंतजाम ओड़ो है, मौलाना फजल रहमान है तो इंतजाम ओड़ो है, वरी हुआ लाइन जटन वारी मुराद अली शाह है तो इंतजाम ओड़ो है, जे इमरान बोलड़ो है तो इंतजाम ओड़ो है। जेड़ो मेहमान उन लेवल सा इंतजामात थींदा। महराज वारी रात मेहमान मोहम्मद मुस्तफ़ा मेज़बान रब्बे ज़ुल जलाला। इन करे रब इंतजाम उन लेवल जा कया जंहिं लेवल जो महिमान हो। इहो महराज ॾींहं जो कोन थियो, राति जो, उहो हिन जे करे त तव्हां त पक्का ऐं कच्चा ज़ाहिर थी पवनि। ॾिसूं कहिड़ा था हा कनि कहिड़ा था न कनि। छो त जेका शइ ओपन आहे उन में इनकार जी गुंजाइश कोन्हे। हींअर मूं सखर मां नई मोबाइल फ़ोन वरिती आहे, ॾिसो था हीउ मोबाइल फ़ोन आहे। हा मोबाइल फ़ोन आहे न, चश्मो आहे साईं, कूड़ न हाणे चश्मो आहे। शइ ओपन आहे न साईं, इनकार जी गुंजाइश आहे। पर दरी शइ खे पाणी जी बोतल आहे दादा, पाणी जी बोतल आहे। शइ ज़ाहिर आहे, मोबाइल फ़ोन आहे, शइ ज़ाहिर आहे, टोपी आहे, शइ ज़ाहिर आहे, इनकार जी गुंजाइश ई कोन्हे। मुंहिंजे खीसे में मुंडी आहे हिकिड़ी, दुबई मां मूं घुराई आहे, 25 करोड़ रुपया उनजी क़ीमत आहे। न मौलवी साहब अच्छी दाढ़ी, हेॾो कूड़, 25 करोड़ मुंडी। हाँ अवां में इख्तिलाफ़ थींदो, हिकिड़ा चवंदा मौलवी सच थो चवे, थी सके थो क़ीमती डायमंड को हीरो लॻल हुजे उन मुंडीअ में,
के चवंदा न कूड़ आहे अवां में ॿ टोला थींदा उहे तॾहिं थींदा जॾहिं तव्हां शइ ॾिठी कोन्हे शइ लिकल हुई जे शइ ज़ाहिर आहे त सभु को चवे थो टोपी आहे पर जे शइ लिकल आहे त पोइ ॿ जमातूं थियूं थियनि हिकिड़ा हा था कनि ॿिया न था कनि जेकॾहिं ॾींहं जो महराज थी हा त सिद्दीक़ बि ॾिसे हा अबू जहल बि ॾिसे हा पकनि ऐं कचनि जी ख़बर कोन पवे हा राति जे ऊंधाई में इहो सॼो कमु लिक में कराए सुबुह जो जॾहिं रसूल जी ज़बान मुबारक खां ऐलान करायो वियो तो मूं महराज कयो आहे राति त ॿ जमातूं थियूं हिकिड़ी अबू बकर वारी जमात हुई ॿी अबू जहल वारी जमात हुई अबू जहल वारी जमात चयो त कूड़ आहे अबू बकर वारी जमात चयो त सच आहे तव्हां त ख़बर पवे त मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़बान ते अणॾिठे ते कहिड़ा था ईमान आणीनि हजरत मौलाना मोहम्मद ईसा साहब समो रसूल बैतुल्ला में वेठो अबू जहल वारा साम्हूं वेठा आहिनि साईं जन पंहिंजी नबूअत वारी पाक ज़बान सां महराज पिया बयानु कनि अबू जहल चवे थो कूड़ आहे वरी इहे ई अबू जहल वारा हितां ॿुधी वरी उथिया ॻोल्हे वञी अबू बकर खे ॿनीअ में हथु कयूं त बाबा तुआरो यार अॼु ख़बरूं और पियो करे चवे थो राति आसमान घुमी आयो आहियां जन्नत जनम घुमी आयो आहियां अलाह सां मुलाक़ात करे आयो आहियां ॿिया हिकिड़ी राति 2-3 कलाक एॾो लंबो सफ़र कीअं त थींदो तॾहिं अबू बकर अञा रसूल वटि कोन आयो आहे रसूल खां अञा पुछा कोन कई आहे ॿनीअ में बीठो आहे उते तो अबू जहल वारनि खे चवे त मुआरो यार वाक़िअ अथनि इहे ॻाल्हियूं करे पियो जो हा ॻाल्हियूं करे पियो चई जेकॾहिं रसूल इहा ॻाल्हि करे थो त पोइ आऊं हींअर चवां थो त मुहम्मद सचो आहे जेको रसूल जी ज़बान खां ॿुधी चवे तो कूड़ आहे वो अबू जहल आहे जेको अबू जहल जी ज़बान खां ॿुधी चवे तो सच आहे सो अबू बकर आहे हा फ़र्क़ु आहे मुंहिंजा दोस्त दुश्मन खे तो सोची सम्झे कदम खण अबू बकर अलॻि आहे अबू जहल अलॻि आहे अबू बकर सिद्दीक़ हुआ जे अणॾिठे ते नबी जी तस्दीक कई आहे लम्मा रजा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैलतन उसरिय बिही वकान बेज़ीतवा फकाल या जिब्राइल इन कौमी ला युसद्दिकुनी काल युसद्दिकु का अबू बकरन व हुव सिद्दीक रसूल जने मेराज करे मोटो अञा मक्के कोन पहुतो आहे अञा रस्ते में ज़ीतवा मकाम वट आहे अल्लाह जे रसूल जिब्राइल के चयो जिब्राइल वाक़ियो अजीब आहे जने आऊं माण्हुनि जे अॻियां बयान कंदुसि त माण्हू मुते एतबार कोन कंदा त पर पुट रसूल छा चयो अब जिब्राइल के चई ॿियो केर तस्दीक करे न करे ॿियो केर मञे न मञे अबू बकर सिद्दीक ज़रूर मञींदो छो त हू सिद्दीक आहे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा सदाकत सिद्दीक अकबर यार गार सिद्दीक अकबर यार मज़ार सिद्दीक अकबर नारा तकबीर इन करे कुरान फरमे वल्लज़ी जाअ बिसिद्क़ि वसद्दक़ बिही वल्लज़ी जाअ बिसिद्क़ मुहम्मद आहे वसद्दक़ बिही सिद्दीक हा सिद्दीक 1,24,000 नबियनि खे घुरायो वियो बैतुल मुक़द्दस में रसूल सां मुलाक़ात कराई वई छाजे लाइ मेराज वारो वाक़ियो राति जो इन करे थियो त पकनि कचनि खे पधरो कयो वञे हिकु ॻाल्हि नंबर 2 महराज राति जो छो थियो हिकिड़ी रसूल जी विलादत आहे ॿियो रसूलुल्लाह जो महराज आहे ॿई सआदतूं आहिनि विलादत थी आहे ॾींहं जो महराज थियो आहे राति जो जेकॾहिं महराज बि ॾींहं जो थी आहे न त ॾींहुं वरी ॿटा कहाणी आहे राति खे चवे हा त तोखां आऊं भलो आहियां तो में रुॻी ऊंधाई आहे ॿियो कुझु कोन्हे को रसूल जी विलादत बि मूं ॾींहं जो थी आहे महराज बि ॾींहं जो थी आहे ऐं ॾींहुं रोशन आहियां तो राति खां भलो आहियां अल्लाह जे अदल इंसाफ़ जी तक़ाज़ा हीअ हुई त ॾींहं राति में इंसाफ़ कयो वञे इन करे रब रसूल जी विलादत ॾींहं खे ॾिनी रसूल जो महराज राति खे ॾेई इंसाफ़ करे छॾई हाणे जेकॾहिं ॾींहुं ॿटा खणंदो त मूं में रसूल जी विलादत आहे त राति चवंदी चुप कर मूं में मोहम्मद जो महराज आहे इन करे अल्लाह जी महराज राति जो करायो त अदल इंसाफ़ क़ाइमु थी नंबर 3 महराज राति जो छो थियो उहो न करे
इन ॻाल्हि जो तजुर्बो थी सघे थो मूंखां वधीक तव्हांखे बि हुजे त मोहिब ऐं महबूब घणो करे राति जो मिलंदा आहिनि। मोहिब ऐं महबूब घणो करे राति जो टाइम जी सेटिंग कंदा मिलंदा। हाँ, मोहिब महबूब रात जो मिलंदा, आशिक महशूक रात जो मिलंदा। हित भला छा आहे, रब मोहिब आहे त मोहम्मद महबूब आहे, जे मोहम्मद मोहिब आहे त रब महबूब आहे। इन करे मुलाक़ात महबूबनि जी रात जो रखी वई आहे, दुनिया जो उसूल ऐं रवाज मुताबिक़। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुलाक़ात कराई वई 1,24,000 नबियनि जी। छाजे लाइ? उहो हिन करे आलम अरवाह में रब वाइदो वरितो नबियनि खां। केड़ो? वइज़ा ख़ज़ल्लाह मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन। 1,24,000 नबियनि जे रूहनि खे गॾु करे अल्लाह जी वाइदो वरितो, तव्हां दुनिया में वेंदा, तंहिंखां पोइ मुंहिंजो महबूब नबी ईंदो, तव्हां 2 कम कजा, मुंहिंजे महबूब नबी ते ईमान पाणिजा, मुंहिंजे महबूब नबी जी मदद बि कजा। इहो मुरब सां वाइदो करियो, सभिनी नबियनि वाइदो कयो, हा ईमान पाणींदासीं, मदद बि कंदासीं। वाइदो सचो किए थिए, रब्बुल आलमीन उन जो बंदोबस्त पाण कयो। 1,24,000 नबियनि खे बैतुल मुक़द्दस में घुराए मुहम्मद मुस्तफ़ा के उन जे आमू सामू करे उनखे चई त ही आहे मुंहिंजो महबूब, अॼु मौक़ियो अथव त ईमान बि आणियो, निमाज़ बि पढ़ो। 1,24,000 नबियनि पंहिंजे वाइदे जी वफ़ादारी मेराज वारी रात करे मुहम्मद मुस्तफ़ा ते ईमान आंदो। हाणे सफ़ू गड़ियूं थियूं, तकबीर लगी, अज़ान आई, सफ़ू गड़ियूं थियूं, इमाम केरु थिए, नमाज़ केरु पढ़ाए, सभु नबी, सभु मासूम, सभु पाक, सभु इल्म वारा। हाणे मुसल्ले ते केरु बीहे? शरीयत जो मसलो आहे त मुसल्ले ते उहो बीहंदो जेको जमात में सभ खां वधीक इल्म वारो हूंदो। जमात नबियनि जी हुई, उन 1,24,000 नबियनि में ऊती तो इल्मुल अव्वलीन वल आखिरीन जो ताजदार मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात हुई। इन करे जिब्राइल चयो, या मोहम्मद कदम फसले बिन नास, ऐ मोहम्मद मुसल्ले ते भी माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए। 1,24,000 नबियनि जे अॻियां भी रसूल नमाज़ पढ़ाए। 2 लक़ब रसूल हासिल कया, इमामुल क़िबलतैन व इमामुल अंबिया। बिनी क़िबलनि जो इमाम भी मोहम्मद मुस्तफ़ा आहे, त इमाम बिनी सभिनी नबियनि जो इमाम भी मोहम्मद मुस्तफ़ा आहे। ये 2 लक़ब रसूल के मिलिया। इन रात नबियनि ईमान आंदो रसूल जी ज़ात ते ऐं पंहिंजो वाइदो सचो करे ॾेखारियो, ईमान वारो, अञा नुसरत वारो वाइदो रहियल। हाणे ॿुध, महराज वारी रात मुसल्ले ते मोहम्मद मुस्तफ़ा के बिहारण वारो केरु हो? अल्लाह रब्बुल इज़्ज़त। हा, जिब्राइल जो या मोहम्मद कदम फसले बिन नास। जिब्राइल जो या रसूल अॻियां बि नमाज़ पढ़ायो, के नबी एतिराज़ कयो? सभिनी पढ़ी न। इहो ही मोहम्मद मुस्तफ़ा जंहिंजे लाइ नबी गॾु थिया, जंहिंजे लाइ पूरी खुदाई जी खुदाई इंतज़ार में आहे। इहो पछाड़ी में हिन दुनिया में वञण वारे वक़्त में सहाबा खे थो चवे, मोरू अबा बकर फलियुसल्लि बिन्नास, अबू बकर खे चयो त मुंहिंजे मुसल्ले ते बीहे, माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए। हुते जिब्राइल पियो अॻियां करे, हिते ख़ुदि मोहम्मद पियो अॻियां करे। हुते जिब्राइल तो अॻियां करे, हिते मोहम्मद पाक पाण पियो अॻियां करे। जिते जिब्राइल अॻियां करे, कंहिं नबी खे एतिराज़ जो हक़ कोन्हे। पर इन मुसल्ले ते जेकॾहिं मोहम्मद घोट पाण अबू बकर खे प्यारे थो, त दुनिया जे कंहिं मलंग खे एतिराज़ करण जो हक़ कोन्हे। दिमाग़ ख़राब न थिए। मुसल्ले ते प्यारण वारो मोहम्मद मुस्तफ़ा पाण। महराज वारी रात नबियनि पंहिंजो वाइदो सचो करे ॾेखारियो, रसूल ते ईमान आंदो। वरी जॾहिं साईं जो सफ़र जो आलम सग़ुर आहे, मुख़्तलिफ़ पहलुनि सां जे हिसाब सां ॻाल्हाईंदा। महराज जो उनवान तमामु वॾो आहे। पोइ वरी आसमाननि ते आदम अलैहिस्सलाम बीठो आहे, पहिरीं आसमान ते। छाजे लाइ? हमेशह उसूल इहो हूंदो आहे त जेकॾहिं पुट जी दस्तार थींदी आहे न, अवा हाफ़िज़ थियो आहे, मौलवी थियो आहे, ऐं पुट खे पग था बदिरायूं, त पीउ खे घुराए विहारींदासीं। तुंहिंजे पीउ खे बि दावत ॾींदासीं, अवा तुंहिंजे पुट जी दस्तार आहे, अॼु आलम सग़ुर आहे, तुंहिंजे पीउ खे पुट खे पग बदिराईंदा, अची ॾिस।
जॾहिं पुटु घोट थींदो न, छने में अची वेंदो, हाल में अची वेंदो, पोइ बि पीउ खे वठी पासे में विहारींदासीं त भई ख़ुशि थिए, भई मुरके ॾंद कढे, फोटो कढाए, सेल्फियूं ठाराए त मुंहिंजो पुटु घोट थियो आहे, हार पियो विझे फलाणो। जॾहिं पुट खे को मक़ाम मिलंदो आहे त पीउ खे घुराए विहारबो आहे। आदम पे आहे, मोहम्मद हुनजी औलाद में आहे। अॼु पूरी ख़ुदा जी ख़ुदाई जेको इंतज़ाम पई करे सो मोहम्मद मुस्तफ़ा लाइ पई करे। इन जे करे आदम अलैहिस्सलाम खे रब घुराए बिहारे आदम जे दिलि खे ॾढ ॾिनो त आदम मयार न कॾहिं वरी बि इज़त तुंहिंजे पुट खे पियो ॾियां। तुंहिंजो मक़ाम तुंहिंजे पुट जो ॾिस त केॾी हुनजी इज़त आहे। इन जे करे अलाह तबारक व तआला कुझु मख़सूस नबियनि खे बिहारियो हो आसमाननि ते, उन में वॾा राज़ रखियल आहिनि। हिकिड़ो लंबी चौड़ी तकिर आहे त ईसो वीचारो घटियल मालूम अबरी ज़बरी मालूमात रखण वारो मिड़ी पासा गला पियो करे। चौथे आसमान ते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे बिहारियो वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलाह तबारक व तआला जेको हुस्न पैदा कयो आहे उनजो अधु पूरी दुनिया खे ॾिनई, अधु यूसुफ नबी खणी वियो। हाणे असां ऐं तव्हांखे हुस्न मिलियो आहे ज़री ज़री, माकोड़ी जी अखि जेतिरो ईसे खे, माकोड़ी जी अखि जेतिरो मूसे खे। हाणे ज़री ज़री असांखे हुस्न जी मिली आहे। असां पूरी दुनिया जे हुस्न जो अधु त हिकिड़ो यूसुफ नबी खणी वियो। हाणे असांखे मिली आहे माकोड़ी जी अखि जेतिरो ज़रो जेतिरी असीं छिता थी पिया आहियूं। हञो पैकेजनि मां थकूं ई कोन था, सॼी राति वेठा आहियूं, टिक टाक फलाणो टीरो, मैसेज पैगाम, तेल फुलियल, पोइ मेकअप, पोइ वठां। हञो माकोड़ी जेतिरो हुस्न मिलियो आहे जिते ही इश्क जूं बाज़ारूं गरमन, लैला मजनू, ससुई पुनो, उमर, मार, हीरा, हे सभु दास्तान जेके सॼो इहो सॼी जेको आहे सो सॼो हीउ चकर आहे बाबा, हीउ चकर आहे जिते इहे दास्तान खड़ा थिया आहिनि। सम्झो मामूली ज़रिए जे हुस्न ते एतिरी दुनिया मस्त आहे त यूसुफ नबीअ जो हुस्न कहिड़ो हूंदो, सम्झो था न? खबरदार, हीअ पाणी जी बोतल विराए अधु अधु थो करियां, अधु कारी वज़ीर खे थो ॾियां, अधु अब्दुर्रहमान खे थो ॾियां, खणो विराए खणो। हीअ बोतल कंहिंखे बि कोन मिलंदी, हिन में को बि भाईवार कोन्हे। हीअ बोतल आउं हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा बुरड़े खे थो ॾियां, हिन में हुन सां को बि भाईवार कोन्हे। जेको हुस्न रब विराए अधु दुनिया खे ॾिनो, अधु यूसुफ नबी खे ॾिनई, उहो ही हुस्न हो। ही हुस्न मोहम्मद पाक जो आहे, जंहिंसां रसूल सां गॾु को भाईवार आहे ई कोन को। हुस्न ई निरालो आहे। यूसुफ नबी खे बिहारियो वियो त यूसुफ नबी तोखे मूं सुहिणो कयो आहे, मतां घमंड करी, मतां वॾाई करी, त मूंखां केरु हसीन आहे कोन। बी ते बी ज़रा थोरी मुंहिंजे महबूब जे हुस्न जी बि झलक ॾिस। यूसुफ नबीअ जे इलाज कराइण लाइ रब मोहम्मद मुस्तफ़ा हुनखे आम्हूं साम्हूं आंदो त यूसुफ तूं पाण खे बि ॾिस, मुंहिंजे महबूब खे बि ॾिस। इन करे यूसुफ नबी खे बिहारियो वियो। इन में हिकमत हुई रब्बुल आलमीन। हल सॼण शॉर्टकट था करियूं, उन में ॾोह मुंहिंजो आहे, ऐं थकियो हा, ऐं जल्दी थकियो पां, मुड़ुसु पोड़ो, सफ़र वॾो। वञो हलो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आसमान ते विया, सिदरत मुंतहा ते जिब्राइल हथ कढी वियो, रसूल पाण वियो अकेला, वञी रब सां मुलाक़ात कयूं। रब सां मुलाक़ात थी, वाओहा इला अब्दी मा औहा, ॻाल्हियूं डिघियूं। जॾहिं वापसी थी तॾहिं अल्लाह ताला जे ज़ात उहो हिन उम्मत लाइ 50 नमाज़ूं ॾिनियूं। हे तोहफ़ान खणी वञ, 50 नमाज़ूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 50 नमाज़ूं खणी वापसि मोटिया त 7 आसमान ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वेठो। पहिरीं वापसी में मुलाक़ात हज़रत इब्राहिम सां थी, वॾे ख़बर कि 50 नमाज़ूं मिलियूं। हा, ॾाढो सुठो, हलो। वरी जो 6 आसमान ते आया त हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी। ॾे ख़बर छा मिलियो आहे जी? 50 नमाज़ूं। हाणे 50 कोन पढ़ंदा कोन। मूं माण्हू चारिया आहिनि, ऐं दुनिया में रहियो आहियां, मूंखे तजुर्बो आहे कोन। 50 कोन, तुंहिंजी उम्मत पढ़ंदी कोन। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो तोखां कोन पढ़बियूं त रसूल रोकड़ो जवाबु ॾिया, ऐं 100 बि पढ़ण लाइ तयारु आहियां। पर मूसा अटकल करे विच में उम्मत जी ॻाल्हि कई त तुंहिंजी उम्मत खां 50 कोन पढ़बियूं, ऐं उम्मत ते त साह पसा छॾण वारो हो मोहम्मद मुस्तफ़ा। उन सोचियो त मतां अहिड़ो कमु करियां जो उम्मत मजबूर थी पवे। तंहिंजे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मशवरे ते वरी अला साईं ॾांहुं रुजू कई त रब कुझु घटि कर। हाणे सवाल थियो त
त इहो एतिराज़ इब्राहिम कोन कयो, इहो एतिराज़ मूसा कयो। वापसी में मुलाक़ात पहिरीं त इब्राहिम अलैहिस्सलाम सां थी, उन इहो एतिराज़ कोन कयो त 50 इलाहियनि घटि कराए। छो त इब्राहिम अलैहिस्सलाम जो लक़ब आहे खलीलुल्लाह ऐं मूसा अलैहिस्सलाम जो लक़ब आहे कलीमुल्लाह। खलील जी माना यार, खलील जी माना दोस्त। दोस्त दोस्त जा फ़ैसिला क़बूल कंदो आहे, यार यार जे फ़ैसिलनि मां ऐब न कढंदो आहे। जहिड़ो तेड़ो पोइ मुंहिंजो यार आहे। इब्राहिम यारी मलाई, एतिराज़ कोन कई, छो त हुनजो लक़ब खलीलुल्लाह हो। पर जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि पहुता त मूसा जो लक़ब आहे कलीमुल्लाह। कलीम माना ॻाल्हाईंदड़, वकील। वकील माटी कंदो आहे छा? वकील जो माटी कोन कंदो। जहिड़ा हज़रत मूसा वटि फ़ैसिलो आयो 50 त हू ॻाल्हाइण खां सवाइ बाज़ रहियो ई कोन कि हाणे 50 कोन पढ़ंदा, घटि करा। वरी 5 की 45 की बाबा कोन पढ़ंदा। हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम असांजे नबीअ मां हथ ई कोन कढे। वरी वञ वरी अच, वरी वञ वरी अच, वरी वञ वरी आहे छा? मसलो कहिड़ो आहे? हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दिलि में ॻाल्हि कहिड़ी आहे जो असांजे नबीअ मां हथ ई कोन थो कढे? अदा ॻाल्हि हीअ हुई त मूसा अलैहिस्सलाम तूर सीना ते हो, अलाह साईं खे अर्ज़ु कई त रब मूंखे ज़ियारत कराए। अलाह साईं ज़ियारत कोन कराई, जवाब ॾिनी। चई मूसा लन तरानी, तूं मूंखे नथो ॾिसी सघी, न जबल में सह पा न तो में सह पा जो नूरानी तजलियूं बर्दाश्त करे सघनि। उन जे लाइ अर्श जो माहौल खपे, इन करे हिते ज़ियारत कोन थींदी। मूसा खे ज़ियारत जो जवाब मिलियो। अॼु मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त आसमाननि ते घर वेठे हकियो बिना महिनत जे महबूब ख़ुदा मस मस हथ पियो आहे। अलाह साईं जी ज़ियारत करे अचे पियो। रब जे नूर जूं ख़ुशबू ख़तम ई कान थी थिए। हिन मां तकड़ो कीअं तकंदा, अटकलूं करे बहाना करे हिनखे बार बार मोटायां त महबूब जी ज़ियारत मां बार बार शरफ़ हासिल करियां। मुंहिंजा दोस्त, मूसा नबी जी दिलि हुई मुहम्मद मुस्तफ़ा जे ज़ात सां त ही ज़ियारत करे मोटियो आहे। कीअं तकड़ो हिनखे अलविदा करियां, बहाना करे हिनखे मोटायां त बार बार हिन घोट जी ज़ियारत नसीब थींदी रहे। हाणे अलाह साईं 50 नवाज़ो ॾियूं, रसूल चवे थो घटि कर। अलाह साईं लोहे महफ़ूज़ ते अॻु में लिखी छॾियूं आहिनि 50, लोहे महफ़ूज़ ते लिखिजी हुयूं 50 ऐं हेॾा रसूल चवे थो घटि कर। हाणे हाणे अलाह साईं जे अॻियां 2 ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त अलाह साईं डस्टर खणे, पोइ जेको संदसि पाण जेको तक़दीर में लोहे महफ़ूज़ ते 50 लिखायूं हुई उन्हनि खे डाहे त मूं 50 लिखी छॾियूं हुयूं, पर हाणे तूं चवें थो त पोइ डाहियां थो, पोइ वरी 5 था लिखूं। इन जो मतिलबु इहो थियो त अलाह साईं हिकिड़े ॾींहुं फ़ैसिलो करे ॿिए ॾींहुं वरी डाहे। ईअं हिकिड़े ॾींहुं फ़ैसिलो करे ॿिए ॾींहुं वरी डाहे, माना अलाह साईं खे ख़बर कोन हुई छा? पोइ आलिमुल ग़ैब छाजो, रब जा फ़ैसिला त अटल आहिनि। हिकिड़ो ॾींहुं लिखे ॿिए ॾींहुं डाहे, अहिड़ा इहा त फ़ैसिला पंहिंजा हूंदा आहिनि। अलाह साईं जा त फ़ैसिला अटल आहिनि। रब फ़ैसिलो करे छॾियो आहे 50 जो, इहो त तक़दीर जो फ़ैसिलो आहे। लोहे महफ़ूज़ ते लिखिजी विया, डाठ डूठ वरी छाजी। हाणे लिखिया पिया आहिनि 50 नमाज़ूं ऐं हेॾां वरी महबूब ख़ुदा ॿिन्ही जाननि जो सरदार जंहिंखे वॾे तम तराक सां घुराई, इज़त सां, ठठ सां, शान सां, मान सां। हाणे उहो पियो फरमाइश करे त घटि कर। हाणे या त लिखिए खे लीक ॾे या त रसूल खे ख़ाली छॾे। ॿई मसला पेचीदा हुआ। जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा अपील कई त नमाज़ूं घटि कर, तॾहिं अलाह साईं फ़ैसिलो छा कयो? हुन ख़मसुन व हुन ख़मसून ला युबद्दलुल क़ौल लदैय। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा, तुंहिंजो अचण बि सही, न को तोखे ख़ाली छॾींदुसि, न पंहिंजे लिखे खे लीक ॾींदुसि। मुंहिंजो लिखियो बि सही, तुंहिंजो अचण बि सही, न हुनखे डाहींदुसि न तोखे ख़ाली छॾींदुसि। फ़ैसिलो विचां ही था करियूं, उम्मत खे वञी चओ त पढ़नि 5 ऐं रब लिखंदुसि 50, कम ॿिन्ही जो थी। हुन ख़मसुन व हुन ख़मसून ला युबद्दलुल क़ौल लदैय। अल्लाह ताला मेराज वारे इन तोहफ़े मथां तव्हां ऐं असांखे फ़ाइदे वठण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़िंदगी रही मुलाक़ात बाक़ी। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।